दोस्तों हींअर सदाबहार महफ़िल जो अठों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि हिन दिलि जो कयूं वापार। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो ऐं हिन जो शाइर आहे बचल माछी। वाह जी शाइरी कई अथसि दोस्तो, तव्हां ज़रूरु ॿुधिजो। दोस्तो हिन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे असांजे पीरी प्यारे दोस्त शाइर वकार अली बेलार साहब राणीपुर खां, इंजीनियर रिज़वान अली मंगी साहब बहरिया टाउन कराची खां। उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 75 LFP तव्हां ॿुधी रहिया आहियो शाइर शमन अली मलिक भोजपुर कंदकोट वारे जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांडी जो सचो ऐं पको आशिक़ दीवानो ऐं मस्तानो आहे। दोस्तो चैनल खे सब्सक्राइब कंदा कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं फॉलो कंदा फेसबुक ते। महिरबानी। शायद सजन सारो मारो जियारो आहे हयाती वसुआ जो दिल जी लगी दिल के खबर आज कुछ है तो दियो त दिल जी के लगी छा तो चए इन दिल जो कयूं वापार इन दिल जो कयूं वापार चए दिल जो वापार कई त पोइ छा तो चए दिल जो कयूं वापार मुखा सौदो खटेयो यार अलारे सौदो खटेयो सौदो खटे न छा तो चए मुझे अखिलवा मुखे फसायो सब को बने तो पार छदायो मुझे अखिलवा मुखे फसायो सब को बने तो पार छदायो पोछा मुंह कोन कयो इनकार मुंह कोन कयो इनकार मुखा सौदो खटे लो यार बराबर सौदो खटे लो यार दिल जो वापार कई त पोइ छा तो चए दिल जो कयूं वापार मुखा सौदो खटेयो यार अलारे सौदो खटेयो पेशकेश कामरान जानी सिंधी। सौदो खटे न छा तो चए मुझे अखिलवा मुखे फसायो सब को बने तो पार छदायो मुझे अखिलवा मुखे फसायो सब को बने तो पार छदायो पोछा मुंह कोन कयो इनकार मुंह कोन कयो इनकार मुखा सौदो खटे लो यार बराबर सौदो